टुकराठो मां खे ख़बर ॾींदा हलूं। सजाद हुसैन मंगी जी रिपोर्ट मुताबिक़ टुकराठो जे बंद पाड़े जो रहवासी पोरत अरबाब अली मोहतम 6 महीननि खां बीमारीअ जे बिस्तरे ते पयल। गुरबत सबबि इलाज नथा कराए सघूं, वस वारनि खे इलाज कराए माली सहायता जी अपील। टुकराठो जे बंद पाड़े जो रहवासी पोरत अरबाब अली मोहतम 6 महीननि खां बीमारीअ जे बिस्तरे ते पयल आहे। डॉक्टरनि पारां गले जो कैंसर हुजण जो शक ज़ाहिर कंदे टेस्टियूं कराए कंहिं वॾी इस्पताल मां इलाज जो मशवरो ॾिनो आहे। संदसि घरवारी ऐं मासूम ॿार ॾांहुं मीडिया आॾो रोईंदे दर्द कथा बयान कढे चयो त असां घर में पयल अलाव तलाव विकिणी कर्ज़ खणी 6 महीननि खां मुख़्तलिफ़ इस्पतालनि मां इलाज करायो, पर को ख़ातिर ख़वान इलाज न थी सघियो आहे। हाणे डॉक्टर गले जो कैंसर जो शक ज़ाहिर कंदे टेस्टियूं कराए कराचीअ समेत कंहिं वॾी इस्पताल मां इलाज कराइण जो मशवरो ॾिनो आहे। हाणे असांजे घर में एतिरो नाहे जो बचड़नि जो पेट पालियूं, इलाज किथां करायूं? किराए जेतिरा पैसा नाहिनि जो कराचीअ मरीज़ खे खणी वञो। शाफ़स जे ज़मींदार गुलबहार महर सिंधी जिन जा असां हारी आहियूं, जंहिं मीडिया ते ख़बरूं हणण बैदि कराचीअ राशन जो ख़र्चो बि ॾिनो ऐं 40,000 कर्ज़ बि माफ़ करे छॾियो। वधीक वसाहर मदद करण जो वाइदो कयो आहे। मरीज़ जे वारसनि सरहंदीअ वारनि ऐं हुकूमत सिंध चूंडियल नुमाइंदनि खे अपील कंदे चयो त पोरत जो सरकारी ख़र्च ते इलाज कराए माली सहायता कई वञे, जीअं फाका कशी वारी ज़िंदगी गुज़ारण खां बची सघूं।